सोनारो सोन में मोती मड़े जिए, सोनारो सोन में मोती मड़े जिए, असां सजण तीअं सांडे रखियो असां में। अस्सलाम वालेकुम। उतार जो हवाऊं सिरकंदियूं वञनि ऐं ॿार रुत जी आमनि जा सन्या अंबनि जी ॿूर में चिटा आहिनि ते जो ॼाण ॿार आई ऐं ॿार रुत जे आगाज़ खां सिक जे सन्यनि सां आवाज़ उॾारूं खणी पेतासीं नंढी विछोटी पुॼाणा साॻी सिक ऐं उकीर सां हाज़िर ख़िदमत प्रोग्राम सजणनि जी सार। अॼोके सजणनि जी सार में अवां सजणनि खे सारींदड़ मशीनी सहकारी साथी अला बचायो बुलाणी सां गॾु ऐं पोतस प्यार भरिया पांद बखेड़े सनावला शेराणी। रोए ज़मीन ते मौजूद सजणनि खे अर्श दर पहचान लाइ असां वटि हिकु ई रस्तो दुआऊं आहिनि ऐं अॼु बि अॻियां दुआऊं चपनि तां उॾाईंदे त शाल जिते बि सुखिया हुजो। खणी जो राति जे वगड़े में ढकिजी सुकूनत पज़ीर थी विया हुजूं या नासी नेड़नि जी न्यारनि सां ज़ख़्मी थी आराम विञाए वजूद काइलो करे वेठा हुजूं, पर असां आवाज़नि ज़रिए अवां सां साथ निभाइण जो वचन करे वेठा आहियूं। अॼु बि साॻी सद खणी पेतासीं त रूह विंदराए वठां, रूह विंदराए वठां, मुर्क चपनि ते पसां, दर्द ॻाराए वठां, मुर्क चपनि ते पसां, तो तिरछे निहारियो दिल बार थई लख थोरा साईं, कुझु खेकारे वठां, मुर्क चपनि ते पसां। अवां जे हीअं ते हुरिया आहियूं अलाए न, पर असां आवाज़ खणी अॼु बि वरिया आहियूं रंज रुसा में अवां जा अखियुनि ते, पर बेरुखी बर्दाश्त जोगी न आहे। बेरुखी ऐ सखी एॾी न ताण, बेरुखी ऐ सखी एॾी न ताण, मुर्क फिकी ऐ सखी एॾी न ताण, तुंहिंजो सारूं आहिनि पल पल पचारूं आहिनि, वेसर यकी ऐ सखी एॾी न ताण। मुख ते मुर्क सजाए भली अखियुनि मां ओलड़ा केॾा बि हसीन छो न हुजनि, अखियूं ॾाढो अटकी पवनि, पर सांवरे चेहरे ते गुलाबी मुर्क जो कसम आहे, तुंहिंजो अखियूं अॼु बि अखियुनि साम्हूं आहिनि ऐं अखियूं ॿूटे छॾियां यादि भलाइण लाइ ईअं थी नथो सघे। सो कुदरत जो करिश्मो आहे, हुस्ना की रब जी उहा नेमत आहे जेका रब साईं पंहिंजे उन्हनि बाननि खे अता कंदो आहे जिन्हनि ते कमु रखियलु हूंदो आहे। तव्हां दर्द हूंदे बि मुर्कीजियो, तव्हांजे मुर्क घणनि जो हौसलो हूंदी। हुस्ना की इहा बि न आहे त चहिरो चंड मिसल हुजे ऐं अखियूं महकशी में हम किनार हुजनि, पर अलाह साईं अंदर जी हुस्ना की इहा रखी आहे त पाण केॾा बि कोझा हुजूं पर इख़लाक़ ऐं किरदार उत्तम हुजनि त हर दिलि में घर उन वेल ताईं ठाहे वेंदासीं जेसीं ताईं तव्हांजो किरदारु ज़िंदा हूंदो ऐं दिलि जी धड़कन रवां दवा हूंदी। साह ते वेसा नाए यारो, ठगी सां ठाह नाए यारो, जो मोह फेरे सो बि ख़ुशि हुजे, मगी सां ठाह नाए यारो। अखियुनि जे अज़ाबनि खे उहे बि न आहिनि सम्झी सघंदा जिन्हनि वेही घर वेही गुज़ारियो ऐं मुख ते निकाब वारे अलमासी अखियुनि जी आजा खां बि उञारा रहिया ऐं अखियूं ॾींदड़ ख़ुदा हुसन मौजदा जमाल कमाल जा फितरती रंग ॾिसण लाइ अता कयूं आहिनि ऐं अवां हुसन जे गुरूर में पाण लिकाए हलो त हुसन बि कम जो न आहे। हुसन तॾहिं पाण वणाए थो जॾहिं को आशिक़ आजिद इल्तिजा करे थो ऐं असां चोट चिड़ियो वञूं। ॻाल्हियूं बाख फुटी ताईं बि खुटियूं त खणाए वठंदुसि, तोखे पंहिंजो बणाए वठंदुसि। ॻाल्हियूं बाख फुटी ताईं बि खुटियूं त खणाए वठंदुसि, तोखे पंहिंजो बणाए वठंदुसि। ही ॾंढ ॾाठ जिबर ज़ुल्म बेरुखी जो खणाए वठंदुसि, तोखे पंहिंजो बणाए वठंदुसि। उमिरि नाहे वई जवानी जलतरंग, इश्क इहो ई अखियुनि मां उभरे थो। ही माणा टाणा इश्क उञाणा, नेण निमाणा नेठि मञाए वठंदुसि ऐं तोखे पंहिंजो बनाए वठंदुसि। रूह किताब मां निकिरंदड़ लफ़्ज़ लफ़्ज़ खे लिखे ॿखे पई अलाए सॼे ध्यानु मोहबत प्यार पंजाब सिक ऐं उकीर मां प्रोग्राम सजण जे सार खे सुणी मुरकंदड़ महबूब माण्हुनि जूं मोहबतूं ऐं मन सांडल जहिड़ियूं ऐं तव्हां सभिनी जा रहंदासीं थोराइता उन वेल जंहिं वेल न सिर्फ़ु राति जा 10 थींदा पर गॾोगॾु हूंदो अव्हां जो असां सां ऐं असांजो अव्हां सां कुर्बन भरियो साथ।
फेसबुक तां लाइ नशर थींदड़ प्रोग्राम सजण जे सार ऐं अॼोके सजण जे सार में तव्हां सां आवाज़ सफ़र में आवां सनाउल्ला शेराणी ऐं सनाउल्ला शेराणी जो सुर साथ सां गॾु असांजो आवाज़ तव्हांजे दर कीअं पियो पहुचे, तव्हांजे सुंदर समातनि जे नज़र असांजो आवाज़ कीअं पियो थिए ऐं इहा राय बि असांखे ज़रूरु ॾिजो। प्रोग्राम में शामिल कंदा हलंदासीं तव्हांजा मोहबतनामा मवाद ऐं मोहबतूं कुर्ब ऐं प्यार पंजाब जा सनिया जेके तव्हां साह में सांडे असां ॾे मोकिलिया आहिनि ऐं उन्हनि साह में सांडियल सनियनि खे बि शामिल न कयूं त इहो बि इंसाफ़ कोन थींदो। इंसाफ़ इहो ई आहे त तव्हां सभिनी जा सनिया सारे संभारे हिन प्रोग्राम में शामिल कजनि। गोठ अला बख्श पितावी खां अब्दुल रज़ाक पितावे सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा बादशाह लगारी गोठ इब्राहिम लगारी मां सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हां ख़ुदा खुश लिखी यादि कयो। एजाद अली पितावी तव्हां मां सां यादि कयो। अब्दुल कादिर चांडियो सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हां असांजे लाइ वक़्तु कढियो। एजाद अली पितावी तमामु बहितरीन शो आवां जो लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हां असांजे लाइ वक़्तु कढियो। अलाए कहिड़े मां खां मोहम्मद जनेसर मंगरियो असां यादि करे पियो बेद कुर्ब सां तव्हांजा ख़ालिक न्यू ख़ासि कहिड़ी अलाए कहिड़े मां खां यादि कयो। मलकाणी शरीर जे हवान में मौजूदु लक्ष्मण दास और आयका सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हां असांजे लाइ वक़्तु कढियो। तव्हांजी मोहबतूं असांजे लाइ एज़ाज़ ऐं जुॾे खां असांजे मौज़े उस्ताद साईं मोहम्मद अमीन खोसो बि असांजे लाइ वक़्तु कढियो। साईं तव्हांजी मोहबतूं असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। मलकाणी शरीर जे मागन मां शकील अहमद लगारिया सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजी मोहबतूं असांजे लाइ एज़ाज़ तव्हां बि यादि कयो। रूप सिंह सोडा अलाए कहिड़े मां खां यादि कयो बहितरीन प्यारा लिखी मोहबतूं सां तव्हां बि असांजे लाइ वक़्तु कढियो। जुडो खां डॉक्टर मोहबिल जी चूंड अयूब खुश जो नज़म असां मिटी जे ओट में जॾहिं बि दफ़न थी वञूं ऐं जॾहिं बि कफ़न थी वञूं हे नेण बूटिजी वञनि ऐं चांदनियूं सुम्ही पवनि जॾहिं घरनि खे जाग थिए जॾहिं बि इश्क आग थिए। हुसन जूं अजरकूं लुॾनि गजनि जूं ई टिकूं भरनि असां पुॼाणा जेकॾहिं वरी बहार जे अचे वरी मल्हार जे अचे असांजी सार जे अचे त चइजो कंहिं गुलाब खे जो राह में फुटी पवे ऐं चइजो हर हिजाब खे असां मिटी खे चाहियो असां मिटी खे पूॼो। असां अमानतनि जा उन्हनि खे आए सांडियो उन्ही जे इश्क में सदा गली गली में ॻायो उहे जे गीत ओ पिरी ज़ंजीर का ठही पवनि मिटी लहीर थी पवनि असांखे ॿियो खपे बि छा असां पुॼाणा जेकॾहिं गुलाब वाटूं थी पवनि घसनि ते लाटूं थी पवनि असांजा प्यार छांवरा छमर ऐं छाटूं थी पवनि तॾहिं असांजे रूह खे लतीफ़ जूं सिटूं ॾिजो। रमज़ान राजपूत असांने महिरबानी कया बेद कुर्ब सां तव्हांजा सोरा फुल ज़बरदस्त लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा मलकाणी शरीर मागन मां वलीमन लगारिया सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा प्यारा सां अखियुनि ते ऐं गोट इब्राहिम लगारी खां बादशाह लिगारी दा तव्हां तमामु मोहबती माण्हू आहियो। मोहबतूं सां तव्हां ख़ुदि मोहबती माण्हू आहियो जंहिंजे करे तव्हांखे असां मां मोहबतूं नज़र अचनि थियूं। तव्हांजी मोहबतूं असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। मलकाणी शरीर जे मागन मां फज़लदीन लगारी लिखियो अदा सां उता अॻिते सभई गॾिजी तव्हांखे ॿुधूं पिया। फज़लदीन नवाज़ इमरान अब्दुल वाहिद इब्राहिम अशरफ ऐं अब्दुल्ला तव्हां सभिनी जे सॼी सतरे ख़ुदा पाक ख़ैर करे तव्हां असांजे लाइ वक़्तु करियो। तव्हांजा प्यारा असांजे अखियुनि ते अलाए कहिड़े मां खां मंठारली नाइस लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो। ॻोठ वली मोहम्मद मूसे पोटो खां सोरा फुल सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा ॻोठ अला बख्श पितावी खां अब्दुल रज़ाक पिता बि असांजे लाइ वक़्तु करियो बेद कुर्ब सां तव्हां बि असांखे यादि कयो। मलकाणी शरीर मागन मां अब्दुल वाहिद लगारी ज़बरदस्त लिखी यादि कयो बेद कुर्ब सां अब्दुल हफ़ीज़ लगारी मलकाणी शरीर मागन मां अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मोहबतूं सां तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो। तव्हांजा प्यारा असांजे अखियुनि ते ऐं मलकाणी शरीर मागन मां मुख्तार अहमद लगारी बि असां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हां बि असांखे न विसारियो। मलकाणी शरीर मागन मां परू मेघवाड़ ज़बरदस्त प्यारा लिखी यादि कयो बेद कुर्ब सां ऐं सुरा फुल लिखियो मुंहिंजा पुट आफ्ताब फुल ऐं महताब फुल ऐं मुंहिंजी धीउ सूम तव्हांखे ॿुधनि पिया। तव्हांजूं मोहबतूं तव्हांजे नंढड़नि ॾे अला पाक ख़ैर करे तव्हां सदा आबाद हुजो। तव्हांजा अणमया प्यार बि असांजे अखियुनि ते तव्हां बि असांखे यादि कयो। ख़ालिद हुसैन विस्तरो अलाए कहिड़े मां खां यादि कयो ऐं पंगरे शहर खां असांखे अली हसन बलोच लिखियो ज़बरदस्त प्रोग्राम अदा मुंहिंजे तरफ़ां प्यारे दोस्त ज़ेब लगारी खे सलाम वालेकुम सलाम मोहबतूं सां तव्हांजा सलाम ज़ेब लगारी पुॼी चुका। तव्हांजा अणमया प्यार बि असांजे अखियुनि ते। मलकाणी शरीर जे मागन मां मुख्तार अहमद लगारी सलाम प्यारा प्रोग्राम बहितरीन मूंसां गॾु मुंहिंजो फर्ज़ंद अरहान अली प्रोग्राम कराए पियो बेद कुर्ब सां तव्हांजा नंढड़ो बि असांखे ॿुधे पियो। तव्हांजा अणमया प्यार असांजे अखियुनि ते तव्हां बि असांखे यादि कयो ऐं कांजी मल कीमाणी भील उमरकोट मां ॿुधो पिया बेद कुर्ब सां तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो।
ऐं बादशाह लेगार जा घणे तइदाद में प्यार पियो आहे तव्हां ॼाण में प्यार असां कंदा तव्हांजो प्रोग्राम तमामु घणो इंतज़ारु हूंदो आहे मुफ़्तों सां तव्हांजे इंतज़ार खे माठो करण जे लाइ असां प्रोग्राम रवां तव्हां रखियो सजण जे सार ऐं सजण जे सार में तव्हांजो सुंदर साथ असां सां गॾु आहे त यकीनन प्रोग्राम जा सभु घणियूं ऐं सभु लम्हा तमामु सुंदर हूंदा अवांजा अण में प्यार असांजे अखियुनि ते कचपुरी इंडिया में मोहम्मद मुस्तफ़ा इमरान अब्दुल्ला इब्राहिम अशरफ ॿुधन पिया बेद कुर्ब से तमाम बस याद कयो दिलावर नवानी बलोच अस्सलाम वालेकुम याद कयो वालेकुम सलाम मुफ्तो से तमाम बस याद कयो शेर गुलाम ला खां एजाज अली अगीम शेर मोहम्मद लखानी बलोच से करायो बेद कुर्ब से तमाम बस वक्त करियो मलकानी शरीय मागन मां परु मेघवाड़ अयूब खोसे जी शायरी चूंड करे मोकली बाख जी साख रुगो दर्द जो ई पियो खंजर खुपे थो नई गुल फुटे थो न चिंग थी वञे थो रुगो मातमन जो शरीरन जो आऊं अदल खां अकेलो ई सिजी सुणे थो के मक़तलन जी झोली में जीवन जुड़ाला सितम जी तती जी कहानी लगन था फ़क़त वाउंदन जी हसरत दुखे थी घरन ॾे वरी बि के झोला वरन था सॼी रात तारन जूं चूड़ियूं अकेलियूं हिक कैदी जी ज़ंजीर वांगे वजन थियूं हा ख्वाबन जे नींगर सुतली रहे थी रुगो आरज़ुओं जूं अखियूं ई रोअन थियूं रुगो आरज़ू जूं अखियूं ई रोअन थियूं के ख़ुशबू जो झूठो किथे हेल घुलंदो निमाणियूं निगाहूं गगन खां पुछनि थियूं वरी सिज खे थियूं लताड़िन सदाऊं असांजे शहर जूं घिमल हवाऊं कई अंदेशा काहे दगन ते रुलन था का बारिश कहर जी अञा बि टिकल आहे जा के दर्दन जा जियापा खसे थी ऐं एहसासन खे कोछरो नओं लॻे थो ऐं हर रुत छणनि जी कहाणी लॻे थी हर रुत छणनि जी कहानी लॻे थी असां नेण ताणे जिते बि ॾिसूं था रुगो गुग अंधेरो अखियुनि में छुपे थो न गमी अवेला का साहे ॾियनि था मगर बाख जी साख ईंदी वरी का पेशाननि जा झुमक गवाही ॾियनि था अली असगर शाह शो लाजवाब लिखी याद कयो बेद कुर्ब से तव्हांजा मलकानी शरीफ मागन मां फारूक अमन लगारे से याद कयो बेद कुर्ब से तव्हांजा गुलजार अली लुंड तव्हां लिखियो अदा पिक्चर कंहिंजी अदा पिक्चर मुंहिंजी बि रखियल आहे ऐं बचपन जी पिक्चर आहे तव्हांजे मुफ़्तुनि जो असांजे आवाज़ सफ़र में साथ ॾिनो तव्हांजा में प्यार असांजे अखियुनि ते ॻोठ जीरे शाह खां सोटो सिंधी असांजी लिखियो माणियो अयूब खोसे जी शाइरी घोरियां ई वाचूड़न खे तू पियो दूर गुज़ारी थो घोरियां थी वाचूड़न खे तू पियो दूर गुज़ारी थो मूं केॾा थोर ॻोल्हिया हाय केॾा हुरखुर ढोलिया हेल सगी जे झूड़न खे घोरियां थी वाचूड़न खे तू पियो दूर गुज़ारी थो विखरियल चोटा छा महकायां छा सम्झायां कीअं सुलझायां ख़ाली ख़्यालनि कुड़न खे घोरियां थी वाचूड़न खे तू पियो दूर गुज़ारी थो अहिड़ो ई वक़्तु गरो को आयो ना ई चैन ज़रो को आयो चांडो की में चूड़न खे घोरियां थी वाचूड़न खे थी तू पियो दूर गुज़ारी थो सारो ॻोठ ठरियो पियो आहे बुत में सोग भरियो पियो आहे कीअं गायां रासूड़न खे घोरियां थी वाचूड़न खे तू पियो दूर गुज़ारी थो रोशनाबाद जे हवान मां लौंग भील रोशनाबाद खां तव्हां असांखे ॿुधो पिया रेवाचंद भील तव्हां सां गॾु तव्हां फ़ौजिया सुमरो जी फरमाइश कई आहे कोशिशि कंदासीं फ़ौजिया सुमरो प्ले करणी तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते ऐं रेवाचंद भील तव्हां लिखियो आहे असांजो नालो ॾियो बिल्कुलु साईं तव्हांजो मवाद ऐं कमेंट असांजे अखि में आयो त ज़रूरु नालो ॾींदासीं तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते तव्हां बि असां यादि कयो ऐं गुरला बख़्श पिताफ़ी खां यादि पिताफ़ी सां यादि कयो बहितरीनु प्रोग्राम लिखी बेहद कुर्ब सां तव्हांजा मलकानी शरीफ़ मागन मां वलीमल लगारे सां यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हां बि असां यादि कयो ऐं मलकानी शरीफ़ मागन मां फारूक लगारे लिखियो बहितरीनु प्यारा साईं अशरफ उर्फ़ मिठू मूंसां गॾु प्रोग्राम ॿुधी रहियो आहे बेहद कुर्ब सां तव्हां ॾे अला पाक ख़ैर करे तव्हां बि असां यादि कयो तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते वफ़ा ज़हीर अमन सलाम अदा ज़बरदस्त बदम लिखी यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हां बि असांखे यादि कयो तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते शहर जी मोदी शख़्सियत लुत्फ़ अली मलकानी तव्हांजी महिनत खे सलाम लिखी यादि कयो मुफ़्तों सां तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते ॻोठ इब्राहिम लगारी खां बादशाह लगारी जी चूंड असां बन में जेके बि रातियूं लुटायूं पिरे मुख ते झुमक जियां से सजायूं न पाती असां का बि माला न पाती चंबेली वलियूं हर अंगण ते उगायूं ए माठ मकली तूं चई ॾे असां तो में केॾियूं कहाणियूं लिकायूं
मलकानी शरीफ मागन मां मुनवर अली हिंगोरिया से याद कयो बेद कुर्ब से तवंजा सरफराज अमन नवानी अस्सलाम वालेकुम प्याराद अली की याद कयो वालेकुम सलाम मुफ्त से तवंजा तमाम बस याद कयो ऐं फरीद झुलन हाय लिखी याद कयो बेद कुर्ब से तवंजा तमाम बस याद कयो शाही बाजार जुडो शेर खान नानक रबारी ऐं लीमू रबारी तवां से याद कयो बेद कुर्ब से तवंजा तवंजा मैं प्यार से नेखिनते अमन ला मला जबरदस्त प्रोग्राम लिखी याद कयो बेद कुर्ब से तवंजा कचपुर इंडिया मां वकार मितवा असां याद कयो नज़र मोहन मितवा तवां सां गॾु तवंजा मैं प्यार से नेखिनते तवां वेरी नाइस लिखी याद कयो बेद कुर्ब से तवंजा ऐं गुलाम मुस्तफा मारूफ हालेपुर अस्सलाम वालेकुम लिखी याद कयो बेद कुर्ब से तवंजा तमाम बस याद कयो गुलजार अली लुंड घोटकी मिरपुर माथुले का तव्हां याद कयो तव्हां लिखियो आहे अदा मुंहिंजे प्यारे भाउ बिलाल लगारी खे सलाम वालेकुम सलाम अदा बिलाल लगारी जेकॾहिं असांखे ॿुधंदड़ हूंदो ज़रूरु हुन वटि सलाम पइजी चुका तव्हां ॼाण में प्यार बस नेखिंदे तव्हां बस यादि कयो तव्हां ॼाण में प्यार असां कॾहिं कोन विसारंदासीं ऐं शिराज अली असां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हां ॼाण में प्यार बस नेखिंदे तव्हां बस यादि कयो मलकानी शरीफ मागन मां मुनवर अली हिंगोरियो असां यादि करे पियो बेद कुर्ब सां तव्हां बस लाइ वक़्तु करियो ऐं गुलाब शाह मोरी खां अब्दुल हक़ असां यादि कयो अब्दुल हक़ मुफ्तू सां तव्हां बस यादि कयो तव्हां ॼाण में प्यार बस नेखिंदे मलकानी शरीफ मागन मां तनवीर अहमद जबरदस्त लिखी यादि कयो बेद कुर्ब से तव्हां बस यादि कयो तव्हां ॼाण में प्यार बस नेखिंदे ऐं नवाज़ शाह खां अख्तर अली जमाली असां यादि करे उमाणियो गुलाबी गुलनि जो तरानो लिखियोसीं असां यार पंहिंजो ज़मानो लिखियोसीं गुलाबी गुलनि जो तरानो लिखियोसीं असां यार पंहिंजो ज़मानो लिखियोसीं रखी दर्द दिलि में घणो ई घुमियासीं रुगो रूह जो बस फसानो लिखियोसीं असां होश वारे छॾिया हड़ विञाए हसीननि जो हर पल बहानो लिखियोसीं घणो पर अजायो लिखियोसीं न पंहिंजो टुटल आशियानो लिखियोसीं ॾिनो दोस्ती जेको दोस्तनि हो उहो दोस्तनि जो ई त तानो लिखियोसीं पीतो दर्स दादन अॻे ई घणो आहे पीअण वारा प्यारा मैखानो लिखियोसीं टंडे अलायर जी नगरी खां यशाद यूनस लगारी धरती जो बहितरीन शाइर असांखे संदसि शाइरी मोकिले नए सिर नए दिल वरी था लॻायूं नए सिर नई दिल वरी था लॻायूं वरी ने कंहिंसां हली था निभायूं वठी वक़्तु थो घणो खां त मूंखां वठे वक़्तु तो हू घणे खां त मूंखे इहा ॻाल्हि हुनखे मगर कीअं ॿुधायूं नंढे ला लॻानी जंहिंसां यारो उहो मोर माण्हू भला कीअं भुलायूं वयो मोह मोड़े मिठो आहे असां खां लबन हाण मुर्कूं त कहिड़ियूं सजायूं हयाती समूरी कयूं जंहिं गिलाऊं सो माण्हू कंदो हाणे कहिड़ियूं सचायूं वञे थो जो विछड़ी भलियूं वञे पर कंदो यादि असांजो मगर उहो चङायूं विसारे छॾियो शाद जंहिं आहे यूनस करे यादि तंहिंखे अंदरि छो जलायूं इनायत समय जो अड़बलार असां यादि कयो बेद कुर्ब से तव्हां बस यादि कयो तव्हां ॼाण में प्यार सां नेखिंदे तव्हां घणे तइदाद में स्टिकर मोकिलिया आहिनि स्टिकर मोकिलण खां जेकॾहिं को सुठो मवादु मोकिलियो आहे त बहितर थी आहे ऐं दोस्तनि खे इहा बि गुज़ारिश कंदा हलंदासीं त स्टिकर मोकिलण खां पास कयो ऐं जेतिरो थी सघे कमेंट में पंहिंजो ख़ूबसूरत मवादु पंहिंजो नालो पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी माणियो त असांखे प्रोग्राम में शामिलु करण में बि सवलाई थिए ऐं तव्हांजो प्रोग्राम में तारीफ़ सही नमूने शामिलु थी सघे ॻोठ शेरमंद कलोई खां मेहरान रमज़ान कलोई सां यादि कयो बेद कुर्ब से तव्हां बस यादि कयो तव्हां ॼाण में प्यार बस नेखिंदे ऐं अयाज़ बलोच केसराणी असांजो पहिरीं प्यारो दोस्त तव्हां बस शेख अयाज़ जे शाइरी सां यादि कयो राति आई वई तूं न आए कहीं माक में मेंदरा काक रोंदी रही रात आई वई तूं न आए कही माक में मेंदरा काक रोंदी रही मींहुं मोटी विया ॾींहुं उभरी लथा तूं न आए पिरी वहे लॻे थो वही सांवरा तो सिवा छांवरा छा कबा लोए तुंहिंजी लधी लोई लॻंदी रही आऊं वञा मां ओ वञा मां वञा कीअं भेरो भञा सिज वेंदो लही पेर वेंदा ड्रही कंहिं बि ओरार बि न पातो पिरी तूं न मिहार आहीं तूं न नाहे मही राति आई वई तूं न आए कही माक में मेंदरा काक रोंदी रही गुलाम मुस्तफा मारूफ हाले पुटो हाय लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हां बस यादि कयो तव्हां ॼाण में प्यार बस नेखिंदे ऐं मलकानी शरीफ माग मां इमरान लगारिया सां लिखियो जवानी जे जर ते असीं आहियूं पहुता वरी तुंहिंजे दर ते असीं आहियूं पहुता मोहबत जी मंज़िल जा मारियल मुसाफ़िर ॾिनी न वरिती असीं आहियूं पहुता रुसन था त ऋण में रहिजी वञूं था पिरी नेठि परती असीं आहियूं पहुता सितारा त ओरे विखनि में छॾियासीं उन खां बि परते असीं आहियूं पहुता भॼी नेठि पाणी खे प्यासो कयोसीं जॾहिं खां जर ते असीं आहियूं पहुता
मलकानी शरीफ मागन में अब्दुल हफीज़ लगारी अली अकबर लगारी से याद कयो बेद कुर्ब से तवजा सागी माग मलकानी शरीफ में इरफान गुल मलकानी दा अस्सलाम वालेकुम लिखी याद कयो वालेकुम सलाम मुफ्तू से तवजो तमाम बस याद कयो तवजाण में प्यार से अखिन ते बाबर अली बेरेमणी से याद कयो बेद कुर्ब से तवजा तवजाण में प्यार बस अखिन ते ताराचंद कोहली अदा केड़ालन लिखी याद कयो अल्लाह जा एहसान ठीक ठाक अल्लाह पाक तव्हां खे आबाद रखे तव्हां आवाज़ सफ़र में असां गॾु गॾु तवजाण में प्यार से अखिन ते देव कुमार अलेकड़े माग से याद कयो मलकानी शरीफ मागन मां रवि मेघवाड़ा से याद कयो बेद कुर्ब से तवजा तमाम बस याद कयो तवजा अण में प्यार बस अखिन ते मलकानी शरीफ मागन मां जय सूर्या शर्मा मेघवाड़ा से अयूब खोसे जो गज़ल माणियो सांझ थिया दीप बारे पोहलूं तरस थोरो हू निहारे पोहलूं तरस थोरो चंड पियो उभरे परियां याद हिकड़ी खे सुमारे पोहलूं तरस थोरो हू भली आरस भञे वाव खुशबू खे उॾारे पोहलूं तरस थोरो हर घिटी आहे उदास दिल वठे के लुड़क हारे पोहलूं तरस थोरो हू भली मुर्की वठे नेण नेण में उतारे पोहलूं तरस थोरो गुल अञा नाहिन टिड़िया तरस थोरो गम विसारे पोहलूं अताला समय जो माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम लिखी याद कयो बेद कुर्ब से तवजा तमाम बस याद कयो सिकंदर खान लगारिया दा बेहतरीन प्रोग्राम आहे लिखी याद कयो बेद कुर्ब से तवजा तमाम बस लाइ वक्त करियो साहिब ॾिनो कलमती गोठ हाजी सलेमान खान याद कयो बेद कुर्ब से तवजा तवजाण में प्यार से अखिन ते बहराम अली सुमरो उमरकोट थरमा बिलाल सुमरो दा अस्सलाम वालेकुम याद कयो वालेकुम सलाम मुफ्तू से तवजो तमाम बस लाइ वक्त करियो जलाल चंडियो से याद करे बेद कुर्ब से तवजा तमाम बस लाइ वक्त करियो तवजाण में प्यार से अखिन ते गोठ सिराज दीन जो तड़ लग अस्सलाम कोट का फौजी शेर मोहम्मद मूसा गड मुझो पुट मोहम्मद सलीम शाहिद हुसैन ॾोट शेरमन ॾोट से याद कयो बेद कुर्ब से तवजा तमाम बस याद कयो प्यार आमरी हाय लिखी याद कयो बेद कुर्ब से तवजा तवजाण में प्यार से अखिन ते सिंधराणी ये शेर टने बागे खान जलाल चंडियो से बुधायो पियो बेद कुर्ब से तवजा अशरफ समूह अदा गुड ज़बरदस्त माशाल्लाह लिखी याद कयो बेद कुर्ब से तवजा तमाम बस याद कयो तवजाण में प्यार से अखिन ते गफूर अली समीजो से याद कयो बेद कुर्ब से तवजा तवजाण में प्यार बस करें कोन विसारंदासीं अलायद कड़े माँ खान लुकमान बलोच नाइस अदा लिखी याद कयो बेद कुर्ब से तवजा शर्मा ॾोट तमाम बेहतरीन आवाज़ अदा लिखी याद कयो बेद कुर्ब लखे मुफ्तों से तवजो तमाम बस याद कयो नबी बख्श मंदरो अलाय कड़े माँ खां से याद कयो प्रकाश सिंधी अलाय कड़े माँ खां से याद कयो बेद कुर्ब से तवजा तवजाण में प्यार बस अखिन ते गफूर अली समीजो तव्हां इहा गुज़ारिश है तो घणे तइदाद में स्टिकर मोकिलण खां जेकॾहिं को सुठो मवाद मोकिलियो तो बेहतर थींदो तवजाण में प्यार बस अखिन ते मीर रिहान टालपुर हाय लिखी याद कयो लखे मुफ्तो साईं तवजो तमाम बस याद कयो मलकानी शरीफ मागन में अब्दुल मजीद लगारी तामन लगारी बस याद कयो बेद कुर्ब से तवजा तमाम बस नाए विसारियो तनवीर मुश्ताक अमन मलकानी शरीफ मागन में तव्हां याद कयो बाजारा में अज़ीज़ अला सिंधी से याद कयो बेद कुर्ब से तवजा तमाम बस वक्त करियो मीरयान टालपुर घणे तइदाद में प्यार मोकिलिया असां तव्हांजा बेद थोराइदा तमाम बस याद कयो गुलाम मुस्तफ़ा मारूफ हालेपुर तव्हां लिखियो अखियूं सारियन अजीबन के पिरी रहन परे करे याद उन्हनि खे दाऊं दिल करे मुंहिंजी कीअं सरे मलूक उन माण्हू सां प्रिंस गुलाम GM बलोच माशाल्लाह लिखी याद कयो बेद कुर्ब से तवजा तवजाण में प्यार बस अखिन ते तमाम बस याद कयो मेहरान ग्रुप गोर शेरमत कलोई खां मेहरान रमज़ान कलोई से याद कयो मुफ्तों से तवजो तमाम बस ये नाए विसारियो सुरेश कुमार मेघवार तव्हां लिखियो हिसाब जिंदगी वो जिसे मांगता है खुद लिखा जिसने जिंदगी नसीब मेरा सलामकोट जी नगरी में शेरमन ॾोट बेहतरीन बदमदा लिखी याद कयो बेद कुर्ब से तवजा घेमरो मल हाथियाणी ज़बरदस्त प्रोग्राम लिखी याद कयो बेद कुर्ब से तवजा तमाम बस याद कयो तवजाण में प्यार से अखिन ते लालमोहन जुनेजा लाइ कड़े माँ का माशाल्लाह लिखी याद कयो मुफ्त से तवजो तमाम बस याद कयो बदीन शेर का मुमताज़ अली जुने जो लिखे तो हवास अशफाक आज़र जो नसरी नज़म हो वक्त आणे ॾिनो असांखे रुगो अकेलो वजूद पंहिंजो उदास पाछे जे आरज़ू में असां रुलियासीं जे चंड रातियूं त दूर तारा खिलिया असां थे हिचक खाना ख़राब होया को शौक़ शीशे जाओ टिड़कियो भॻो तो कुछ पतो न आहे मगर तो जोड़ियो न जीअ साओ नई पुकारे करे सॼो हो असांखे वेतर छंडे छॾियो तो उहे पंहिंजा ज़रा था मेड़ियूं ॿुधो मैथी खुमार चाढ़े ॿुधो दर्दन जी दज़ लाहे असां उञायल ई रूह घोलियो घिटी घिटी में सदाऊं ॾींदे सॼे शहर में कलाल कोन्हे
सॼे शहर में कलाल कोने भरी कड़ियों के वटियों ॾे जो असां उहे ई उञा रहियासीं न मद माता थिया ई लम्हा समय बि साकी न थी सघियो आहे न रिंद कोई थो हाण ॾिसजे कयो था वीरान महकदनि के वलियूं अंगूरनि जो हाण नाहिनि कशीद मह खे करे रखियो तो भरियल जवानी में जाम उते घणनि प्याकनि जी प्यास लाथई असां त ख़ाली गिलास जांचूं अञा त पंहिंजा हवास जांचूं अञा त पंहिंजा हवास जांचूं। खणी जो रोज गलियों सुञ थी वयूं ऐं अखियूं रुञ जी उञ थी वयूं पर छपर वारे अखियुनि में ढकण जहिड़े प्यारनि खे लिकाए रखियो आहे दुनिया जी धुंध दोखे ऐं दोलाब खां।
ॻाल्हियूं मिठियूं या तिखियूं पर ओरे पोइ हलबो ऐं ॻाल्हियुनि जो जान जेको पाण सभिनी खे हलाए किथां किथां खां वठी पुॻो सोशल मीडिया जे फेसबुक जे ऐप तां ऐं फेसबुक तां लाइव प्रोग्राम सजण जे सार सितारनि ॾांहुं रुख करे हवाउनि में हलंदो वञे ऐं महबूब माण्हुनि ॾांहुं किसा पचारींदड़ आऊं आहियां तव्हांजे अॻियां बीठल सनावला शहराणी। थधि राति आहे कुझु सिकूं लायूं तुंहिंजी बात आहे कुझु सिकूं लायूं मरण जीअण वरी या नसीब तन में तात आहे कुझु सिकूं लायूं। तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिकून लाहींदे प्रोग्राम रवां दवा ऐं प्रोग्राम में शामिल कंदा हलंदासीं तव्हांजो ख़ूबसूरत मवाद जेको तव्हां मोकिलियो असांखे कमेंटनि में। साहिब न्यू कलमती वाला हिकिड़े मां खां तव्हां लिखियो राजा लखमीर खे भाकर मुफ़्त से तव्हांजो राजा लखमीर जेकॾहिं ॿुधंदड़ हूंदो त हुनखे भली कार तव्हांजी पहुची चुकी ऐं भरतलाल जयपाल बेस्ट लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो अब्दुल जमाल जंजीअ सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा रमेश कुमार मेघवाड़ वाह लिखी यादि कयो मुफ़्त सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो ऐं गुजरात खां कच्छ भुज मां असांखे नज़रमंद मुतबा अब्दुल जब्बार लखियार मुफ़्त साईं तव्हांजो तव्हां बस यादि कयो तव्हां में प्यार सां अखियुनि ते ऐं तव्हां लिखियो मोहब्बत ख़ान मुर्शद खे सलाम चवंदा जेकॾहिं मोहब्बत ख़ान मुर्शद ॿुधंदड़ हूंदो त यकीन तव्हांजा सलाम पहुची चुका। मलकानी शहरी जा मागन मां बिलाल लगारे लिखियो रुखे महबूब पे कोई ऐसा गज़ल लिखे दिल जब भी जिसी के भी सुनाऊं वो तेरी दीद को तरसे। गोठ इब्राहिम लगारे खां बादशाह लगारे लिखियो अदा हिकिड़ी महिरबानी कयो स्टिकर न मोकिलियो ऐं इहा तव्हांखे गुज़ारिश आहे कोशिशि करे स्टिकर न मोकिलियो ऐं जेतिरो थी सघे तव्हां ख़ूबसूरत मवाद मोकिलियो तव्हांजो मवाद असां प्रोग्राम में यकीनन शामिल कंदासीं। शौकत अली सोलंगी असांखे कराची में ॿुधे पियो बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो ऐं रुस्तम राजा अला हिकिड़े मां खां उर्दू शाइरी मोकिली वफ़ा में अब ये हुनर अख्तियार करना है वफ़ा में अब ये हुनर अख्तियार करना है वो सच कहे न कहे एतबार करना है ये तुझको जागते रहने का शौक कब से है मुझे तो खैर तेरा इंतज़ार करना है हवा की ज़िद में जलाए हुए आंसू के चिराग कभी ये जश्न सर राह गुजार करना है मिसाल शाख भरना खिज़ा के रुत में कभी खुद अपने जिस्म को ये बर्ग व बार करना है तेरी फिराक में दिन किस तरह कटे अपने के शुगल शब तो सितारे शुमार करना है कभी तो दिल में छुपे जख्म भी नुमाया हों कबा समझ के बदन तार तार करना है खुदा खबर ये कोई जद के शौक है मौसन खुदा अपनी जान के दुश्मन से प्यार करना है। गोठ शर्मंद कलोई में अब्दुल रज़ाक कलोई से याद कयो ज़बरदस्त लिखी याद कयो बेकुर्ब से तव्हांजा शाहिद अली सुमरो गुरु लिखी याद कयो मुफ़्त से तव्हांजो तव्हां बस याद कयो तव्हां में प्यार सां अखियुनि ते ऐं शौकत अली सोलंगी कराची में ॿुधे घणे तइदाद में प्यार मोकिलिया लखे मुफ़्त से तव्हांजो तव्हां बस यादि कयो ऐं प्यार अमरी कोट जहाजी मिस्री में तव्हां यादि कयो बेद कुर्ब से तव्हांजा तव्हां बस यादि कयो मलकणी शरीफ मागन मां रमेश कुमार मेघवाड़ मधुर आवाज़ मिठा लिखी यादि कयो मुफ़्त से तव्हांजो तव्हां बस यादि कयो तव्हां में प्यार सां अखियुनि ते बदीन शहर का ममताज अली जुणे जो बागी हनीफ खुसेयो गज़ल माणियो जुदाई में गोड़ा ज़हर वांगे हुआ लगा सब विछोड़ा ज़हर वांगे हुआ जुदाई में गोड़ा ज़हर वांगे हुआ लगा सब विछोड़ा ज़हर वांगे हुआ था दीदार जा ॼण त दुश्मन लगन विचाही त लोड़ा ज़हर वांगे हुआ पे सोचे वणजारी जी का वनी बणिया समुंड होड़ा ज़हर वांगे हुआ परावन मां केॾी मिले पई मिठास ऐं पंहिंजा त कौड़ा ज़हर वांगे हुआ अकेले में वेही पे लहरूं ॾिठमि मनोड़े ते जोड़ा ज़हर वांगे हुआ खणी नेण मुर्की न्यारो हो मुंहुं हिते मुंहं जा मोड़ा ज़हर वांगे हुआ मूं किरंदे हा ॿुध जा ॾिठा मुजसमा उहे हथ हथोड़ा ज़हर वांगे हुआ थियो काल दो वतन तां फिदा वरियल खाली घोड़ा ज़हर वांगे हुआ। न्याज मोहम्मद खान तव्हां लिखियो आहे एक नज़र जो भर के तुम्हें देख ले उम्र भर नज़र से वो मुंतज़िर हटना नहीं। प्रोफेसर खालिक दर्स से याद कयो मिठी हवान में मुफ्त से तवंजा रोस्तम राजा वाजी वाह जबरदस्त प्यारा लिखी याद कयो मुफ्त से तवंजा तवंजण में प्यारा से नेकिनते न्याज मोहम्मद इस्लामाबाद में बुधो बेद कुर्ब से तवंजा तवां बस याद कयो ऐं भको थरमा खालिक दर्स जो मुफ्तू कबूल पवन प्यारा मुफ्त से तवंजा तवंजण में प्यारा से नेकिनते तवां बस याद कयो ऐं पंहिंजे मुफ्तन जो कर्दी बनायो तवंजण में प्यार बस नेकिनते। मोहम्मद ईसा समूह वाले की याद कयो बेद कुर्ब से तवंजा तवंजण में प्यार बस अखिंदे गुलाम मुस्तबा मारूफ हाले पोटा अस्सलाम वालेकुम प्यारा आदा तवंजो प्रोग्राम बुधी रहा आहियूं गोठ मिठड़ियो हाले पोटा का हमजो अबू बकर इसाक जमाल लियाकत
बिलाल तमामु सुठो प्रोग्राम आहे मुफ़्तों सां तव्हांजो तमामु बस इन लाइ वक़्तु करियो तव्हां ॼाण में प्यार बसनि अखियुनि ते ऐं ख़ालिक ॾिनो दर्स तव्हां ॼाण में प्यार बसनि अखियुनि ते तव्हां ख़ुदि आवाज़ नगर जा बहितरीनु दोस्त तव्हां ॼाण में प्यार बसनि अखियुनि ते अब्दुल्ला नूर अली अस्सलाम वालेकुम प्यार अली खे यादि कयो वालेकुम सलाम मुफ़्तों सां तव्हांजो तव्हां मलकानी शरीफ़ मागर मां सां यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो ऐं मलकानी शरीफ़ मागर मां विशाल रबारी बहितरीनु साफ़ी ज़बरदस्त प्यारा देर सवेर ख़ैर मुफ़्तों सां तव्हांजो तव्हां बस जे लाइ वक़्तु करियो। रमेश कुमार मेघवाल लिखियो बेहतरीन प्रोग्राम दिल के सुकून मिलियो मुफ़्तों सां तव्हांजो तव्हां जहिड़ा सुहिणा लिसनर जेकॾहिं असां सां गॾु हूंदा यकीनन दिल के सुकून मिलंदो ई मुफ़्तों सां तव्हांजो तव्हां बस लाइ वक़्तु करियो ऐं साहिब नो कलमती बेराम कलमती ॻोठ हाजी सलेमान खां मोहम्मद अर्स जो कलाम जी तव्हां फरमाइश कई आहे असां कोशिशि कंदासीं मोहम्मद अर्स असां वटि जेकॾहिं हूंदो त ज़रूरु प्रोग्राम में शामिलु करण जी। असलम मुतवा तमामु सुठो प्रोग्राम लिखी यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हांजा मलकानी शरीफ़ मागर मां अमाल अशरफी मलकानी अदा ख़ुशी जो लिखी यादि कयो मुफ़्तों सां तव्हांजो तव्हां बस लाइ वक़्तु करियो। मेर सलीम सिंधी लिखियो आहे जेको अव्हां सां मोहबत कनि था उन्हनि जो क़दुरु कयो हीउ मैसेज मुंहिंजो सभिनी दोस्तनि लाइ सलीम सिंधी सखर सिटी मां तव्हां ॿुधो पिया बेहद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो ऐं असांजो बहितरीनु दोस्त मिठल फैज़बंदी नवाज़ शाह मां असांखे ॿुधो पियो बेहद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस लाइ वक़्तु करियो तव्हांजा में प्यार बस अखियुनि ते पनीरे खां गुलाम रसूल लगारे अस्सलाम वालेकुम यादि कयो वालेकुम सलाम मुफ़्तों सां तव्हांजो तव्हां बस लाइ वक़्तु करियो तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते ऐं मंसूर बलोच ज़रदारी जाम साहब मां तव्हां ॿुधो पिया बेहद कुर्ब सां तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते तव्हां बस यादि कयो। मलकानी शरीफ़ मागर मां विशाल रबर लिखियो बेहतरीन प्रोग्राम बेहतरीन आवाज़ प्यारा जसलो मुफ़्तों से तव्हांजो तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते ऐं ख़ालिक दस्त तव्हां लिखियो ज़बरदस्त प्यारा तमामु बहितरीन बदम मुफ़्तों से तव्हांजो तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते ऐं तमामु असांखे ॿुधण जी इनायत कई तव्हांजो नवाज़िशूं तव्हांजो लखे मुफ़्तों। दौलत शर्मा तव्हां सरी कोस्तान मां ॿुधो पिया तव्हां लिखियो आहे सलाम नमस्ते तमामु प्यारो प्रोग्राम ऐं प्यारो आवाज़ मुफ़्तों सां तव्हांजो तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते ऐं फोटो मल सुमराणी वाह वाह लाजवाब लिखी यादि कयो रुस्तम राजा बस यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हांजा अब्बास अली आमदाणी सां यादि कयो मुफ़्तों सां तव्हांजा तव्हां ॿार में प्यार बस अखियुनि ते तव्हांजा मुफ़्तों सां कॾहिं कोन विसारंदासीं ऐं वज़ीर अमन जतोई माशाअल्लाह अदा बहितरीनु प्रोग्राम लिखी यादि कयो मुफ़्तों सां तव्हांजो तव्हां बस लाइ वक़्तु करियो। रज़ामंद जूणे जो अदा ख़ुशी जो टने बागे खां ॿुधो पिया बेहद कुर्ब सां तव्हांजा एजाज़ अली जूणे जो तव्हां सां गॾु तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते तव्हां कॾहिं कोन विसारंदासीं ऐं ख़ालिक दर्स तव्हां लिखियो आहे सादिक फ़क़ीर जो आवाज़ हुजे त ॿुधाइजो मुफ़्तों सां तव्हांजो असां ज़रूरु सादिक फ़क़ीर बि तव्हांजी नज़र कंदासीं। ॻोठ इब्राहिम लगारे खां बादशाह लगारे असांखे यादि कयो अदा तुंहिंजूं ॻाल्हियूं गुलाब जा गुल आहिनि मुफ़्तों सां तव्हांजो तव्हां ख़ुदि गुलाब जा गुल आहियो जो तव्हांखे ॻाल्हियूं गुलाब जे गुलनि जा लॻनि थियूं तव्हां असांखे गुलनि सां तशबीह ॾियो था इहा तव्हांजे अंदरि जी सुठाई आहे ऐं तव्हांजो मुफ़्तूं आहिनि जेके असांखे अॻिते वधण ते उत्साहिनि थियूं। अब्बास अली अमदाणी हैदराबाद मां ॿुधो पिया बेहद कुर्ब सां तव्हांजा तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते तव्हां बस यादि कयो। मोहब्बत सिंह असांखे मेवो खान हाजान जो नज़म मोकिलियो चवी जे तूं हलियो अचां दुनिया सॼी लॻे जी बि जिथां किथां जलियो अचां सड़ियो अचां ॿरियो अचां ऐं ग़म वठियो वरियो अचां ॿ टे ख़ुशियूं वठण जे लाइ चवी जे तूं हलियो अचां अञा अखियूं जलनि पियूं ॾुखियूं घड़ियूं हलनि पियूं उदासियूं खुटियूं किथे अञा बि से वधनि पियूं ॾिसा ॾिसा डंगे विधो हिसा हिसा करे विधो कखर वसिया वसिया बि छा अखियूं वसियूं पुसी वयूं अखियूं वसियूं पुसी वयूं सभई ख़ुशियूं रुसी वयूं खिलण घुरां खिलां बि कीं रोअण घुरां रोआं बि कीं ॿ टे घड़ियूं खिलण जे लाइ ॿ टे घड़ियूं रोअण जे लाइ चवी जे तूं हलियो अचां उन सॼे जहान मां लिखियो लिखियो पियो ॾिसां हसीन तूं किताबां रुगो पियो इहो ॾिसां हसीन तूं किताबां रुगो पियो इहो ॾिसां अखर अखर अखियूं तुंहिंजूं उहे अखियूं पढ़ण जे लाइ मुराक़बो करण जे लाइ चवी जे तूं हलियो अचां दुनिया सॼी लॻे जी बि चवी जे तूं वरी वञा चवी जे तूं सड़ी वञा चवी जे तूं मरी वञा वरियो वरियो पियो पुछां चवी जे तूं हलियो अचां चवी जे तूं हलियो अचां।
परे 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 कोयल करे ऊपरे परे 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 रात शांत थींदी वञे ऐं सभु सुम्हंदा वञनि पर असां जागूं पिया तव्हां सां कुर्ब कचारे लाइ प्यार ऐं पंजाब जा अणमया अहसास मोकिलिया महिरबानी ऐं असां ते सभिनी महिरबाननि जूं महिरबानियूं शामिल प्रोग्राम करण जे लाइ अखियूं असांजो अॼु बि थियूं आहिनि। सर्द रात जे बखर में सुख किथे आहे तुंहिंजी यादि जे बखन में सुख किथे आहे हीअ आवाज़ आहिनि कई आया ऐं विया तो चयो तुंहिंजे अंदाज़ में सुख किथे आहे। अंदाज़नि में सुख हुजे या न हुजे पर ॻाल्हियूं अव्हां सां ओरे पोइ वञिबो ऐं अव्हांजो अणमयो मोहबतुनि जो तमामु इन आवाज़ सफ़र में असां सां गॾु आहियो। असां यादि कयो ख़ालिक दर्स लख मोहबतूं सां तव्हांजो तव्हां बि असां यादि कयो ऐं असां ते महिरबानी कया। वफ़ा जामरी धरती जो बहितरीनु लेखक न सिर्फ़ु बहितरीनु आवाज़ लखे मोहबतूं सां तव्हांजो तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो तव्हांजा अणमया प्यार असांजे अखियुनि ते ऐं अब्दुल हकीम मयर असांखे माशाअल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम लिखी यादि कयो मोहबतूं सां तव्हांजो तव्हां बि असांखे यादि कयो। शौक़त अली अलाए कहिड़े मां खां शाइर यूसुफ सोलंगी जो गज़ल माणियो अखियुनि कारियुनि कुठो आहियां ॿियो माण्हुनि मुठो आहियां अखियुनि में बसि भरे बादल वर 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 वुठो आहियां भॼी पोइ केरु चओ तोसां जियो राणा रुठो आहियां छॾियो तो सोलंगी यूसुफ तॾहिं बि तव्हांजी शाइरी अधु पुगी आहे तव्हांजा अणमया प्यार सां यादि कयो तव्हांजी मोहबत असां लाइ एज़ाज़ ॾियां ऐं मीर सलीम सिंधी लिखियो ॾाढी तकलीफ़ ॾींदा आहिनि उहे ॾुख साईं जेके बिना कंहिं क़सूर जे मिलंदा आहिनि। राशिद अली एसआर नोड़ी नाइस जो लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा फोटो मल सुमराणी सरमन सिंधी आवाज़ ॿुधायो सरमन सिंधी प्ले थी चुकियो आहे अव्हांजा अणमया प्यार असांजे अखियुनि ते वज़ीर अमन चतोई तव्हां लिखियो मुमताज़ मौलाई असांखे ॿुधायो कोशिशि कंदासीं जेकॾहिं मुमताज़ मौलाई बि लाइब्रेरी में हूंदो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं ऐं शाह मोहन बलोई ज़बरदस्त भाई लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा अणमया प्यार असांजे अखियुनि ते वफ़ा जामरी धरती जो बहितरीनु आवाज़ वाह वाह लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा अणमया प्यार बि असांजे अखियुनि ते ऐं
मालिक ॾिनू जरवार पुलिस स्टेशन ॾेई खां मोहबती मालिक ॾिनू जरवार ऐं अली हसन चांडियो अदा फ़ौजिया ॿुधायो कोशिशि कंदासीं फ़ौजिया प्ले करण जी। तव्हां ॼाण में प्यार बसनि अखियुनि ते तव्हां बस यादि कयो। ऐं वफ़ा जावरी तव्हां लिखियो आहे साईं इहो बैकग्राउंड सेंड कजो। साईं बिल्कुलु असां बैकग्राउंड तव्हांखे सेंड कंदासीं। तव्हां ॼाण में प्यार बसनि अखियुनि ते मोला बख़्श रिंदा साईं यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा आशिक चांडिया बस न आयो सारे मोहबत सां तव्हांजो तव्हां बस लाइ वक़्तु करियो। ऐं शौकत अली सोलंकी कराची खां घणे तइदाद में प्यार मोकिलण लाइ असां बेहद थो रहे था। कमू कुमार बेल मलकानी शरीर मागर मां साईं यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। ओबड़ मां वज़ीर अहमद जतोई बस यादि करे पियो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। ऐं मीर मुनवर कलमती बलोच साईं यादि कयो। मीरपुर साकरे पटन मां लखे मोहबत सां तव्हांजो तव्हां बस लाइ वक़्तु करियो। सनावला हिंगोर जो नायस लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा ऐं ॻोठु इब्राहिम लगारी खां बादशाह लगारी तव्हां सां यादि कयो। तव्हां लिखियो आहे त शेराणी बहार लगारी त क़ौमी मोहबती माण्हू आहिनि ऐं हिकु शेर थी वञे। मोहबतूं सां तव्हांजो तव्हां ॼाण में प्यार असां यकीन ते लगारी बिरादरी यकीननि मोहबती आहे। ऐं तव्हां ॼाण में प्यार असां करे कोन सघंदासीं। तव्हांजो ई मोहबतूं आहिनि जेके असांखे आवाज़ सफ़र विखेरनि ते मजबूर कनि थियूं। ऐं यकीननि तव्हांजूं मोहबतूं जेकॾहिं असां सां गॾु रहियूं त असांजी आवाज़ विखेरंदासीं सिंधी ॿोली जे लाइ ऐं सिंधी पंहिंजी सिंध जे लाइ। थधि वसे थी वारीअ ते थुअर थुअर निंड करे थो। हिकिड़ो ख्वाब सुहानो जेको रोज़ अखियुनि में खेप भरे थो। कारो नांग मथां चांडो की कारूं झर ते मोर नचे थो। मूंखे हिकिड़ो ख़्यालु अचे थो सारी सिंध पिरी जो पाछो। ॻोठ मिस्री जरवार टंडो अलायर खां सैयद शाहनवाज़ शाह ऐं हैदर अली शाह साईं यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार सां अखियुनि ते ऐं मलकाणी शरीर जे मागनि मां बासित मलकाणी सलाम सॼी संगत खे लिखी यादि कयो। मुफ़्त सां तव्हांजो तव्हां बस लाइ वक़्तु करियो। आजिज़ अब्दुल गनी शरब सां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा ऐं चंबड़ खां गुलाम सरवर रिंदा सां यादि कयो। मुफ़्त सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार सां अखियुनि ते ऐं मलकाणी शरीर जे मागनि मां चोई मलकाणी असांखे ॿुधो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते कराची सुपर हाईवे खां तलोकचंद मेघवाड़ अस्सलाम वालेकुम प्यारा तमामु बहितरीन प्रोग्राम सॼी संगत खे सिक भरिया सलाम ऐं सॼी संगत जे दोस्त तव्हांजा सलाम पहुची चुका। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते पनीरे खां गुलाम रसूल लगारी जी चूंड थकलूं रुत लाइ सिकूं था तुंहिंजी संगत लाइ सिकूं था। को सॾे लिकी वञे अहिड़ी हरकत लाइ सिकूं था। शाम अखियुनि में जाम हथनि में तुंहिंजी शिरकत लाइ सिकूं था। तोखे बि यादि करे वठिजे थोरो फ़ुर्सत लाइ सिकूं था। लखे मुफ़्त सां तव्हांजो तव्हांजे लिखियल ग्रामर में थोरी उणायूं आहिनि। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते तव्हां बस यादि कयो। ऐं मलकाणी शरीर जे मागनि मां क़ुर्बान लगारे असांखे ॿुधो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस लाइ वक़्तु करियो। कुनेरी खां सोनिया कोलिया असांखे ॿुधो ऐं कराची खां शौकत अली सोलंकी जा घणे तइदाद में प्यार पुगा। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। ऐं मिठी जे हवान मां ॻोठ भकुअ खां अब्दुल ख़ालिक दर्स सां यादि कयो। घणे तइदाद में प्यार मोकिलण असां तव्हांजा बेहद थो रहंदा। तव्हां बस यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार असां करे कोन सघंदासीं। गुलमोहन हिंगोर जो अस्सलाम वालेकुम सलाम कोट मां तव्हां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। ऐं सनावला हिंगोर जो वफ़ा बशीर अहमद हिंगोर जो असां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा ऐं मोहम्मद अमीन नोड़ी खेतार मां तव्हां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते इस्लामाबाद जवान मां अली अकबर शेराणी सां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा ॻोठ फारूक जुडो खां ख़ैरमम चांडियो ऐं फारूक चांडियो सां यादि कयो। ऐं ॻोठ सांगी फरो खां अल्ताफ़ हुसैन दिलशाद हुसैन मुश्ताक हुसैन गुलाम कादर ज़ाकिर उनड़ असां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। मंठाले जुड़े जो असांखे मुफ़्त अर्पियो। मुफ़्त सां तव्हांजो हैदराबाद जे हवान मां असांजी भेण कुलसुम बलोच बस यादि कयो। ऐं मिठी जे हवान मां ज़हरदीन जुड़े जो असां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस लाइ वक़्तु करियो। ऐं शाद यूनस लगारे असांखे ॿुधो पियो। मुफ़्त सां तव्हांजो तव्हां बस लाइ वक़्तु करियो। ॻोठ गुलामंद कंबो मां साईं अब्दुल रशीद कंबो बि असांखे मुफ़्त अर्पियो। मुफ़्त सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो। मलकाणी शरीर जे मागनि मां मस्जिद ऐं अताम लगारे सां यादि कयो। मुफ़्त सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते ऐं मेहरान ग्रुप ॻोठ शर्मंद कॉलोई खां
रसूल बख्श कलोई, तालिब हुसैन कलोई, रमज़ान कलोई, मुमताज़ कलोई, सिकंदर कलोई, गुल हसन कलोई, ज़फ़रुल्लाह कलोई, मक़बूल कलोई, नूरदीन कलोई। ऐं तव्हां लिखियो फ़ौज़िया सूमरो जो गानो ॿुधायो। तव्हांजी महिरबानी थींदी। कोशिशि कंदासीं फ़ौज़िया सूमरो जेकॾहिं एल्बम में हूंदी तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं मुफ़्त सां तव्हांजो। तव्हां बस यादि कयो। एजाज़ अली जतोई अल हिकिड़े मां खां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजो। ऐं शाइर हाकिम अली चांडियो ढोकिया खां तव्हां वाह वाह सॼी संगत खे सलाम चयनि। सॼी संगत जे दोस्त तव्हांजा सलाम पहुची चुकिया। तव्हां बस यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते। ऐं मलकानी शरीफ़ मागर मां मोहम्मद ख़ालिद लगारी सां ॿुधो। अब्दुल हफ़ीज़ लगारी तव्हां सां गॾु। तव्हां बस यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते। चंबड़ खां मुरकल लगारी बहितरीन शाइर ख़ूबसूरत लेखक सां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। अलाए कहिड़े मां खां अली मुराद बलोच बस यादि कयो। ऐं वीरावा नंगर पार कर जे नगरी मां आफ्ताब ख़ासकेली नौजवान लेखक बस यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। अलाए कहिड़े मां खां सॼी भेण गज़ल सिंधी बस यादि कयो। ऐं मीर बाक़िर हुसैन बालादेव सां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। तव्हां बस यादि कयो। कराची खां भेण फ़ेमिना शर्फ बलोच बस यादि कयो। पंगरियो खां प्यारे बाली हसन बलोच बस न आहे विसारियो। ऐं कराची मलीर मां असांखे मोहम्मद आमिर ॿुधे पियो। बेद कुर्ब सां तव्हांजा। ॻोठ फोटो हिंगोर जा मां अब्दुल मोहम्मद इस्माइल हिंगोर जो असां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। ऐं मिठी जावन मां सागर आफ्ताब अली बजीर बस यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। तव्हां बस यादि कयो। अली असगर शाह नशो नाइस लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। तव्हां बस यादि कयो। मलकानी शरीफ़ मागर मां मिस्किन मोहम्मद मूसा लगारी बस यादि कयो। मुफ़्त सां तव्हांजो। तव्हां बस यादि कयो। ऐं मिठी जवार मां नज़म जो बहितरीन शाइर अमर साइड बस न आहे विसारियो। लखे मुफ़्त सां तव्हांजो। तव्हां बस लाइ वक़्तु कढियो। बाबर अली बेरेमानी असांखे अलाए कहिड़े मां खां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। अबू ज़ैबी मां रमज़ान खां रिंद बस यादि कयो। ऐं कचपुर इंडिया मां वकार मितवा सुफ़ियान मितवा बस यादि कयो। सनावला समा तव्हां सां गॾु। तव्हां बस न आहे विसारियो। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते। मोहम्मद अमीन नोड़ी तव्हां लिखियो आहे। राशिद महमूद सुमरोज साहिब जी तकरीर ॿुधायो। साईं असां वटि तकरीर का बि मौजूदु न आहे। अदबी प्रोग्राम आहे। ऐं हिन में तव्हांखे मजबूरन असांखे ॿुधणो पवंदो। तंहिंजे करे इहो तव्हांखे सब्र तंहिं महिल मां सिर्फ़ु असांखे ॿुधणो पवंदो। तव्हां ॼाण में प्यार जो तव्हां असांखे यादि कयो। अला बख़्श मियाणो थरी असांखे यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। ऐं रोशनाबाद जे हवान मां ज़ुबैदा कलोई असांजी भेण असांखे ॿुधो। शाकिर लगारी मलकानी शरीफ़ मागर मां यादि कयो। ऐं सागे माग मलकानी खां नवाज़ अली शेराणी शहज़ाद शेराणी तव्हां बस यादि कयो। ऐं भिरिया खां रिहाना कलीरो असांखे ॿुधो। मलकानी शरीफ़ मागर मां ज़ेब लगारी मुफ़्तूं अर्पियूं लखे मुफ़्तूं सां तव्हांजो। तव्हां बस यादि कयो। कुनरी खां सोनिया कोहली बस न आहे विसारियो। ऐं भकुअ मां असांखे डिप्लो मां असांखे रब नवाज़ हालो ॿुधे पियो। बेद कुर्ब सां तव्हांजा। रब नवाज़ तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते। ऐं परवेल लगारी तव्हां सां गॾु। तव्हां बस यादि कयो। मलकानी शरीफ़ जे मागर मां मुनवर भील बस यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। ऐं हाट FM 105 बदी जो बहितरीन कंपेयर ऐं नाविल निगार अज़ीज़ बमरो बस यादि करे वियो। बेद कुर्ब सां तव्हांजा। तव्हां प्रोग्राम जे पछाड़ खे पंध में पुॻा। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते। मलकानी शरीफ़ मागर मां सुभान लगारे सां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। तव्हां बस लाइ वक़्तु करियो। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते। अलाए कहिड़े मां खां आदि मेवे शाहजाणो ऐं नंढड़ी सेरी शाहजाणो असांखे ॿुधनि पियो। ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो बहितरीन कंपेयर ख़ूबसूरत आवाज़ असांजो बहितरीन उस्ताद साईं अली अहमद जमाली बि असां वटि पहुची चुको। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते। तव्हांजी मोहबतूं असां करे कोन विसारंदासीं। पंगरियो खां मोहम्मद उर्स नायो बस ॿुधे पियो। लखे कुर्ब सां तव्हांजा। तव्हां बस यादि कयो। ऐं भकुअ मां ख़ालिक दर्स जा घणे तइदाद में प्यार पुॻा। लखे मुफ़्तूं सां तव्हांजो। तव्हां बस यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बस अखियुनि ते। नेणनि जे पिंगे में पलकनि जे लोॾनि सां निंड तव्हांखे बि हाणे अचे पई। ॾिसां पियो ऐं पसां पियो सभिनी जा प्यार जेके जाग जी जोत जलाए अॼु बि रूर रचंदनि में दम बसमल करे वेठा आहिनि। घणो ई सतायो हाणे वञूं था। वक़्तु तव्हांजो विञायो हाणे वञूं था। अवां लिखियो असां पढ़ियो रुगो ई ॻाल्हायो हाणे वञूं था। रात जी कारी चादर में सितारनि जा चिट बराबरि प्यारा आहिनि। पर निंड देवी जे आगोश में बि आणे छॾे त भला भाग भायूं। विछोड़नि जे रिली में निंड किथे जाना। रूह जे रेले में निंड किथे जाना। जागूं ऐं जागायूं इहा त आदत आहे। दिलि जे मन जे ओटले में निंड किथे जाना। निंड खां कोई दूर जाग जो समुंड जागे ॿुधो आहे असांखे त लख थोरा सभिनी जा। पर छोटियूं विछोटियूं बि दुनिया जे कानवार जो मामूल आहिनि। ऐं ईंदड़ हफ़्ते मिलण जी उमेदु सेड़े पंहिंजे प्रोग्राम सजणनि जी सार मां मशीन सहकारी साथी अला बचायो बुलाणी ऐं पंहिंजे मेज़बान सनावाला शेराणी खे इजाज़त ॾींदा।
मोकिलायूं था दिलियूं गॾु।